हितां गुलशन एफएस कॉलोनी में हितां जी गुज़र थियो त ॾाढी ख़ुशी थी। असांजो मुन्सिपल वारा सुधरी विया आहिनि ऐं हिते सीसी ब्लॉक बि वेठा रहनि। पर हिते पुछा करण खां पोइ ख़बर पई त ही पंहिंजो मुरादो पाण हिते जेको आहे घिटी ठाराइनि पिया ऐं इहे ई चई रहिया आहिनि त भाउ ही लख रुपया जेके आहिनि त ईअं असांजे अकाउंट में लिखी छॾियो ऐं इहे पैसा तव्हां खाई वठो, छो त असां पाण घिटी ठाराई आहे ऐं तव्हांजा हुई फार्म जेके आहिनि उहे भरबा ठेकेदारी निज़ाम में, उहे तव्हां भरे भले पैसा खाओ। असां पंहिंजी मदद पाण ते हाणे पंहिंजे पाड़े जी पंहिंजे मालिकी कंदासीं, पंहिंजी घिटियुनि जी मालिकी कंदासीं। हिन खां पहिरीं जेको आहे ज़ुलेखा फाउंडेशन जी चेयरपर्सन अदी रज़ा सतो जेके आहिनि उहे घिटियूं ठारायूं ऐं हीअ तव्हां हिननि जी सफ़ाई सुथराई जो अमल बि ॾिसी सघो था। ऐं हीअ घिटी जेकी आहे हिते मंदर बि क़ाइमु थियो आहे ऐं अॻियां वरी मस्जिद बि आहे, इमाम बारगाह बि आहे ऐं हीअ घिटी जी सफ़ाई सुथराई आहे। हीअ तव्हां ॾिसो जहिड़ो माना किचरनि जो ढेर जेको हिते इहो मुन्सिपल अमलो हिते छॾियो वञे। घिटियूं त असांखे ठाराए नथी ॾे, पर हिते तव्हां ॾिसी सघो था किचरे ढेर ते न, पर असां ही गुलशन एफएस कॉलोनी में मौजूदु आहियूं। बिल्कुलु गुलशन एफएस कॉलोनी में तव्हां ॾिसी सघो था अॻियां आमिर लाखे साबका सदर जो जेको बंगलो बि आहे हिते ऐं हिते ही जेका किचरा जा ढेर लॻा पिया, नालियुनि जी ही कंडीशन लॻी पई आहे। ऐं पाण मुरादो जेके आहिनि पाड़े वारा जेके आहिनि उहे पंहिंजी मुर्सी तहत जेके आहिनि हिते घिटियूं पिया ठाराइनि, पर अफ़सोस आहे हिते ही नाइल इंतिज़ामिया जेकी आहे हिन पाड़े जी का तदारक नथी करे, ना सफ़ाई सुथरा जो अमल आहे, ना सीसी ब्लॉक थियनि था, टोटल जेके आहे करप्शन में मदल आहे। अब आई असांजो 3 दफ़ा घटी मंज़ूर थियल है। हिकिड़ो दफ़ो घटी न ठही, नेठ सां पंहिंजा ख़र्च करे पंहिंजे पैसनि सां ख़र्च करे मंदर लाइ 3 दफ़ा घटी इहा मंज़ूर थी चुकी है ऐं घटी ठही न। इहो मंज़ूर इहा असांजी मंदर आहे, हिन मंदर में 3 दफ़ा घटी मंज़ूर थी चुकी आहे, मंदर में घटी ठहे कोन थी। जेको रोज़ असीं पंहिंजा ॿार नंढड़ा अचनि था, मेसूं ॿार पाणी बरसाति जो किनूं पाणी कटर जो पाणी सां टुपी अचे थो अंदरि, जो रोड सॼो ख़राबु थियो वञे, ॿार बच्चा किथां अचनि किथां वञनि। मंदरु लॻो पियो, मंदर में को बि धणी साईं जो न आहे। नंढे शहर में ठाहियूं 3 दफ़ा साईं ऐं हीअ असां पंहिंजो पाण ख़र्च करे पंहिंजी हिमत करे पंहिंजो पाण ठारायूं सॼो मंदर जो प्लाट। ऐं हिते केरु चवण वारो केरु ई न आहे, केरु ॿुधाइण वारो केरु ई कोन्हे। 10 दफ़ा माण्हू अचनि था, बसि फोटू कढियो हलिया था वञनि, कमु कोन थो थिए। 3 दफ़ा फोटू ठही वई आहे ऐं 3 दफ़ा पोइ पैसा खाइजी विया घटी नथी ठहे। इहो बिल त हुई ठहंदो न, बिल त हुई ठहंदो, बिल इहा असां ठारायोसीं पंहिंजी महिनत पाण कई, बिल गवर्नमेंट ठहंदो, गवर्नमेंट बिल ठही वेंदो आहे, बिल ठही वियो आहे, हीअ 2 लख ख़र्च थी वियो, 5 लख ख़र्च थी वियो, घटी ठही वई, घटी पंहिंजो पाण महिनत पिया कयूं। केरु ई कोन अचे न, भंगी त गटर भरिया पिया आहिनि, साल थी विया आहिनि गटर में को सफ़ाई हा अच्छा सही कोन थी थिए, त महीना थियो वञनि, साल गुज़रियो वञनि, हिते गटर भरिया पिया आहिनि, धनी न को साईं न मुल्क जो। हाली ॾिसो थी गटर जी हालत कहिड़ी लॻी पई आहे। हाणे को ॿार बचड़े वारो को हिते को इबादत करणु अचे, ॿियो करे कीअं अची माण्हू इबादत करे, कीअं ॿियो करे। मस्जिद जे पासे में अलाह जो घर आहे, उते बि कर माण्हू धनी न को साईं, हेॾा मंदर ठहिया पिया आहिनि, को माण्हू कोन अचे न वञे थो। छा करियूं, पाड़े वारा छा कंदा, पंहिंजो पाण हिमत था कयूं। आहे सो उन्हनि खे घणी दफ़ा चयल हो त तव्हां असांजी घिटी जेको आहे ठाराए ॾियो, पर म्यूनसिपल वारनि ते या ॿी जेके बाख़्तियार इदारा आहिनि उन्हनि ते जेको आहे कॾहिं जूम जेको आहे काॾे रही। तंहिंखां पोइ जेको आहे सो गुरुद्वारो हिते ठही वियो आहे जेको आहे सो, ऐं हिते जी इन्हनि पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजी मुर्सी सां जेको आहे वरी स्ट्रीट जेको आहे सो ठाराई आहे, हुन जो कमु हले पियो। त इहो बरसातुनि में बि जेको आहे कमु ईंदो, गाॾियुनि जी अचु वञु में बि कमु ईंदो, जेके फैमिलीज़ आहिनि उन्हनि खे बि जेको आहे सो सहूलियत थींदी। पर इन जे भरिसां वरी जेको आहे सो इमाम बारगाह आहे, मस्जिद आहे, इहो इशू जेको आहे पंहिंजी जाइ ते आहे। पर हाणे अलाह साईं सभिनी खे तौफ़ीक़ ॾींदो, हर को पंहिंजी जेको आहे सो मर्ज़ी सां ई तो पंहिंजे हुन खां जेको आहे सो पंहिंजे कम में हलंदा, पंहिंजे मज़हब खे जाचींदा, हिक ॿिए जे उन में अमल में दख़ल न कंदा। ऐं इंशाअल्लाह त जेको आहे सो ॿधी आहे पाड़े वारनि जी, अलाह साईं ख़ैरु कंदो जेको आहे सो। बसि इहा आहे त ठही वियो आहे, असांजो अधु प्रेम ॾिठो आहे, प्रेम जेको आहे सो ॾाढी महिनत कई आहे अकेले सर मुड़ुसु हणंदे, ऐं हुनखे अलाह साईं एतिरी ॾिनी आहे जेको आहे सो हिमत ऐं ज़रूरत जेको हे रोड ठारायो आहे।